नाज़रीन, सिंध में धारनि जी आबादकारी, कूड़ा सुञाणप कार्ड ऐं कूड़ा डोमिसाइल ठाहिण, बहरिया टाउन ज़मीनुनि ते कब्ज़नि समेत ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सखर में एहतिजाजी रैली कढी वई। सिटी बाईपास खां तीर चौक ताईं निकितल रैली जी अॻुवाणी डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं सैयद ज़ैन शाह कई। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण वारी साज़िश कंहिं बि सूरत में क़बूलनि जोगी न आहे। सिंध मां धारियनि खे निकाली ॾेई सिंध दुश्मन मनसूबा बिना देर ख़त्म कया वञनि। रिपोर्ट कर रहियो आहे शाहिद चनो। सिंध एक्शन कमेटी पारां मेगा प्रोजेक्ट की आड़ में सिंध की ज़मीननि ते धारियनि जी आबादकारी ख़िलाफ़ सखर के तीर चौक वटि जलसो मुनक़द किया वियो। जलसे में वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। जलसे के अॻुवाणनि डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो, ज़ैन शाह, नूर अहमद कत्यार ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। आवाम के अंदर असां सुजागी पैदा करण चाहियूं था। जेके माण्हू सम्झनि था त ही त बहरिया जो मनसूबो 4 घर ठाहिण जो मनसूबो कॉम्प्रेस अजायो छो पिया नहीं मुखालफ़त करे, उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त 4 घर न आहिनि, लखें घर ठहनि पिया। इहे सिंधियुनि लाइ न पिया ठहनि, इहे धारिया ईंदा काबिल कंधार, वाना, वज़ीरिस्तान जा माण्हू, पंजाब जा माण्हू जेके अची आबाद थींदा, असां सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदासीं। रोज़ ॾिसो था SP चयो त हिते जेका आहिनि पुलिस वारा अफ़गानी भर्ती थी विया। कूड़ा डोमिसाइल रोज़ हज़ारनि जी तइदाद में ठहनि था। शनाती कार्ड रोज़ हज़ारनि जी तइदाद में ठहनि था। इन्हनि जा वोटर लिस्ट में नाला दाख़िल थींदा सुभाणे, ऐं जॾहिं ही वोट विझंदा त पोइ सुभाणे सिंध जो वज़ीर आला सिंधी कोन थींदो, गैर सिंधी थींदो। ऐं जदोजहद असांजी अॻिते हलंदी ऐं उहा बहरिया टाउन जो घेरे खां वठी सिंध असेंबली जो घेराव ताईं, वज़ीर आला जे घेराव ताईं कराची में हिकु दफ़ो ॿीहर करोड़े माण्हू गॾिबा त सिंध ते कब्ज़ो क़बूल न आहे। असां पंहिंजी ज़मीन ते ख़ुशि ऐं पंहिंजी ज़मीन जा मालिक रहण था चाहियूं। पंहिंजे वसीलनि सां हीअ बुख, बदहाली, लैंड ग्रेबिंग जो धंधो, दरिया खपाइण, इहो असांखे क़बूल न आहे। धारियनि जी आबादकारी हिते अचे पई। बिहारी, बंगाली, बर्मी सभु मुख़्तलिफ़ माण्हू शनाख्ती कार्ड ठाराइनि पिया। सिंध गवर्नमेंट ख़ामोश आहे। अॻु में असांजो ॿेट ॾेई छॾियऊं, वरी जॾहिं सिंध एक्शन कमेटी उथी त ॿेट वापसि थिया। असां चऊं था त हाणे जेको ही लुटमार कयूं वेठा आहिनि, भुॻलनि जी मुठ ते ज़मीनूं विकिणनि पियो, इन्हनि खे जेकॾहिं असां रुकावट न कंदासीं कॉम्प्रेस त ॿियो केरु कोन्हे। सिंध एक्शन कमेटी पारां सखर जो ही अॼोको एहतिजाजी जलसो बहरिया टाउन जी वालार के खिलाफ़ आहे। तरक़ियाती रिथान या मेगा मनसूबनि जी आड़ में जेके तबाही जूं रिथाऊं सिंधियुनि जे मथां वरियूं पियूं वञनि, उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। बहरिया टाउन हुजे, जेके ॿिया मेगा मनसूबा आहिनि, उहे समूरा मनसूबा धारियनि खे सिंध में आबाद करण जा मनसूबा आहिनि। जेका सिंध हुकूमत ऐं बहरिया टाउन जे गठजोड़ सां ख़ासि करे मलीर जे ज़मीननि ते लखें एकड़ जेके ज़मीनूं आहिनि, जेके बहरिया टाउन जे हवाले आहिनि, जेके DH जे हवाले आहिनि, जेके ज़ुल्फ़कार आबाद जे हवाले आहिनि, उन कब्ज़नि जे ख़िलाफ़ अॼु असांजो एहतिजाज आहे। सिंध एक्शन कमेटी के अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंध में तरक़ीअ जे नाले ते करप्शन थी रही आहे। कराची में जेके मनसूबा ठाहिया पिया वञनि, उन्हनि जो मक़सदु रुगो धारियनि खे आबाद करण ऐं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु आहे। कैमरामैन अब्दुल रज़ाक सां गॾु शाहिद चनो, आवाज़ TV न्यूज़, सखर।